नाज़रीन, नसीराबाद में हथियारबंद प्राइमरी उस्ताद जे घर भातनि खे यरगुमाल बणाए रोक रक़म में ॿियो सामान फुर करे विया आहिनि। वाक़े ख़िलाफ़ शहरी इतिहाद ऐं पेटे अलिफ़ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे थाणे अॻियां धरणो हंयो वियो। अॻवाणनि जो चवणु आहे त शहर चोरनि हवाले ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। उस्ताद जे घर में लॻल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करे चोरी वापसि कराई वञे। अहम ख़बर नाज़ नवाज़ सां शेयर कंदा रहूं पिया। नसीराबाद में हथियारबंद प्राइमरी उस्ताद जे घर भातनि खे यरगुमाल बणाए रोक रक़म में ॿियो सामान फुर करे विया आहिनि। वाक़े ख़िलाफ़ शहरी इतिहाद ऐं पेटे अलिफ़ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे थाणे अॻियां धरणो हंयो वियो। अॻवाणनि जो चवणु आहे त शहर चोरनि हवाले ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। उस्ताद जे घर में लॻल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करे चोरी वापसि कराई वञे। अहम ख़बर नाज़ नवाज़ सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में हथियारबंद प्राइमरी उस्ताद जे घर भातनि खे यरगुमाल बणाए रोक रक़म में ॿियो सामान फुर करे विया आहिनि। अवाखे नाज़रीन ॿुधाईंदा रहूं, वाक़े ख़िलाफ़ शहरी इतिहाद ऐं पेटे अलिफ़ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे थाणे अॻियां धरणो हंयो वियो। अॻवाणनि जो चवणु आहे त शहर चोरनि हवाले ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। उस्ताद जे घर में लॻल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करे चोरी वापसि कराई वञे। अहम ख़बर नाज़ नवाज़ सां शेयर कंदा रहूं पिया। नसीराबाद में हथियारबंद प्राइमरी उस्ताद जे घर भातनि खे यरगुमाल बणाए रोक रक़म में ॿियो सामान फुर करे विया आहिनि। वाक़े ख़िलाफ़ शहरी इतिहाद ऐं पेटे अलिफ़ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे थाणे अॻियां धरणो हंयो वियो आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त शहर चोरनि हवाले ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। उस्ताद जे घर में लॻल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करे चोरी वापसि कराई वञे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे टीवी न्यूज़ रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, अपडेट कजो इन हवाले सां। हथियारबंद प्राइमरी उस्ताद जे घर भातनि खे यरगुमाल बणाए रोक रक़म में ॿियो सामान फुरे विया आहिनि। कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल, अॼु राति वाक़ियो थियो आहे तक़रीबन 3:30 वजे, जिते काठिया बाज़ार मोहल्ले में पेपेलस जो जनरल सेक्रेटरी अब्दुल वहाब गिरोही रहाइश पज़ीर आहे ऐं उनजे घर में 3 नामालूम हथियारबंद दाख़िल थिया आहिनि, जिन हुनखे यरगुमाल बणाए हुनखे रफ़नि सां ॿधी मुंहं जे मथां टुवाल विझी हुनजे घर जी अलमारियूं तोड़े, पेटियूं तोड़े 4,17,000 रुपया रोक रक़म उहा बि खणी अथनि, सोने जी चेन खणी अथनि ऐं हिकिड़ो अब्दुल वहाब गिरोही ॿुधायो त मुंहिंजो लाइसेंस वारो पिस्टल आहे जेको बि मुंहिंजो हू खणी विया आहिनि। ऐं अहिड़ी वारदात थियण खां पोइ जेकी मुसलसल चोरीअ जूं सूरत नसीराबाद शहर में वारदातूं थींदी रहियूं आहिनि, उन खां पोइ शहर में हिकिड़ी ख़ौफ़ वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। मुज़ाहिरो करे नसीराबाद थाणे अॻियां साईं अहमद अली वांगचोर, पंजाब मीनारी, नासिक थो पहुतो, दोस्तली थो पहुतो ऐं मुतासिर अब्दुल वहाब गिरोही जी अॻवानी में एहतिजाजी धरणो लॻायो वियो। थाणे जे अॻियां धरणो जेको मुसलसल जारी आहे, हिन वक़्तु लॻियल आहे। उन में मुज़ाहिरीन जो तालबो आहे त नरुम साईं अब्दुल वहाब गिरोही, पर हिन खां गॾु कहिड़े वापारियुनि खां फ्री थियो, उन शहरनि खां मोटरसाइकिलुनि जी जेका फुर थी आहे या जेके मोटरसाइकिलूं चाबी चोर ठाहे विया आहिनि, उहे वारदातूं क्लियर अॼु ताईं न थियूं आहिनि। उन्हनि ॾोहारियुनि खे वादो कयो वञे ऐं उहे थियल ॾोह वापसि कराया वञनि। ऐं जेका राति वारदात थी आहे, जेकॾहिं बिना देर उन वारदात जा बि ॾोहारी गिरफ़्तार नथा कया वञनि ऐं हीअ चोरी हीअ फुर वापसि नथी कराई वञे, जेको घर में जहिड़ी धाड़ो लॻाई आहे तेसीं ताईं शहरी सरापा एहतिजाज हूंदा ऐं रोज़ानी जी बुनियाद ते एहतिजाज जारी रहंदो। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त नसीराबाद शहर में अमन क़ाइमु कयो वञे ऐं जेका पुलिस आहे उहा अमन ॾियण में मुकमल तौरु नाकाम वई आहे। ऐं हिननि मुतालबो कयो आहे त नसीराबाद में पुलिस चौकियूं वधायूं वञनि, पुलिस जी नफ़री वधाई वञे ऐं अहिड़ा ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि जेके शहरनि खे तहफ़ुज़ ॾेई सघनि। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ।